दोस्तों मुमताज़ अली लाशारी जो वॉल्यूम नंबर 3 डबल ए में खूबसूरत एल्बम आहे पेशकश मोहम्मद कासिम बाकाजिया। तव्हां शायद ही ॿुधो भी हूंदो ऐं ही तमाम जल्द रिकॉर्डिंग भी करे ऐं अपलोडिंग कंदासीं। जे तव्हांखे ही पसंद आए तो कमेंट्स कंदा ऐं उन खां गॾोगॾु ही अमानुल्ला शेख ऐं वज़ीर अली कढ़ोड़ो इन जो एल्बम नंबर 7 आहे। ही भी तमाम सुठो एल्बम आहे सूफियाणो कलामन। हिन जी कैसेट लगाई आहे रिकॉर्डिंग जे लाइ। इन में 6 कलाम आहिनि, 6 ही फ़ुकरा आहिनि, शाह साईं जा कलाम आहिनि, कुछ चीज़ल साईं जा कैसेट पियल आहे। हिन में जेकॾहिं ही भी पसंद आए तो हिन जे लाइ भी कमेंट्स ज़रूर कंदा त जल्दी अपलोड कयूं।